ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी। लयारी मां गुम थियल शहरी अब्दुर्रहमान जे वारसनि जूं अदालती कमरे में दाहूं। अदालत पारां 8 सालनि खां गुम थियल शहरी जी ॻोल्हा न करण जो इज़हार। अदालत सूबाई टास्क फोर्स ऐं JIT सरबराह खे तलब करे वरितो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलो। कराची खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी। लियारी मां गुम थियल शहरी अब्दुर्रहमान जे वारसनि जूं अदालती कमरे में दाहूं। अदालत पारां 8 सालनि खां गुम थियल शहरी जी ॻोल्हा न करण जो इज़हार। अदालत सूबाई टास्क फोर्स ऐं GTI जे सरबराह खे तलब करे वरितो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।